हर सना खान मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी बयानात ॿुधण जे लाइ असांजे चैनल जावेद मोराई स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।
जित गुजा है कुलो उतरा पर रस जा रागमिए जानवरन की जात साके दंडे गलाए कदे तो है जानवरन की जात साके दंडे गलाए सके तो चुकारी हर मां पाड़ो मचर बनाए सके तो चुकारी हर मां पाड़ो मचर बनाए सके तो चुकारी हर मां पाड़ो मचर बनाए सके तो ममड़ो न चई चिनो चमड़ो न चई अदा ममड़ो न चई चिनो चमड़ो न चई ममड़ो न चई चिनो चमड़ो न चई चिनो काहे मुकई मुसलमान मिटिया लगा पड़ी माण्हू कई कीअं मोर काहे मुकई मुसलमान मिटिया लगा पड़ी माण्हू कई अल्लाह ताला जा एहसान मिटीअ मथां खणी माण्हू कई महेसरा मुल्क सॼे में मूंखां वधीक वॾा तूं हमेशा हिन दुनिया नापाक में यार संगती सब वहीया कोन रहंदो को हिते ॾिस पढ़ी तूं ए प्यारा हिन कलामे पाक में पंज वक्ती पढ़ सदाईं रोज़ा रख रमज़ान जा नेठ सुम्हणो आहे तोखे ख़बर है बतनाक में पर खबरकारी आंधारी जाते सारी जो बयान पुट धियूं पंहिंजा ॾिसी चरियो थियई मिलाक में साल बसर जो कबूली मूं घुरां थो ही दुआ या इलाही रहण मुंहिंजो कर मदीने पाक में महेसरा मुल्क सॼे में मूंखां वधीक वॾा सभिनी खे मिलंदा माता जहालत जा जंग ॿुधी अची पेश पिया उहे अरड़ा अरबंग निकिरी विया तन मुंहिंजा अदा ढोलण आगे ढंग वेठे ई तीर विधा तन वछेरन खे रंग उभरिया तन जे अंदर में अदा इश्क जा उमंग केॾा रोणे लाता रंग मगी रूहानी राज़म जा महेसरा मुल्क सॼे में मूंखां वधीक वॾा खोड़ महेसर मुल्क सॼे में मूंखां वधीक वॾा खोड़ महेसर मुल्क सॼे में मूंखां वधीक वॾा मज़ा माण्हू कई अल्लाह
ताला जा एहसान मिटीअ मजा घणी माण्हू कयईं